ओम शांति। अॼु मुंहिंजे तारीख़ 18/8/2024 सबमिट मैडम। अॼु अव्यक्त बाबदादा जो रिवाइज स्कूल सां 20/2/2001। अॼु जी मुरली आहे शिव जयंती व्रत वठण सर्व समर्पण थियण जो यादगार। अॼु त्रिमूर्ति रचता शिव बाबा पंहिंजे पूजित सालिग्रामनि सां मिलण आया आहिनि। मिलणो बि आहे त अॼु मल्हाइणो बि आहे। तव्हां सभी विश्व जे चारों ओर सां बाप दादा जी जयंती वॾे धूमधाम उमंग उत्साह सां मल्हाइण लाइ पहुचा आहियो। ॿार चईंदा आहिनि बाप जी जयंती मल्हाइण आया आहियूं और बाप चईंदा आहिनि ॿारनि जी जयंती मल्हाइण आया आहियूं। तव्हां सभु बि पंहिंजी जयंती अलौकिक बर्थडे मल्हाइण लाइ आया आहियो न। सॼे कल्प में अहिड़ो न्यारो ऐं प्यारो बर्थडे कॾहिं हूंदो। सॼे कल्प में ॾिसो अहिड़ो बर्थडे मल्हायो जो बाप जो बि हुजे ऐं साथ में ॿारनि जो बि हुजे। सॼे विश्व परिवर्तन जे कार्य में शिव बाप ब्रह्मा दादा सां गॾु गॾु ब्राह्मण बि ज़रूरु खपनि। ब्राह्मणनि जे बिना यज्ञ सफल न थींदो आहे। इन करे बाप ऐं ॿारनि जो इकठो जनमु ॾींहुं अर्थात जयंती आहे त ॿार दिलि ई दिलि में बाप खे मुबारक ॾियनि था ऐं बाप हर ब्राह्मण ॿारनि खे अलौकिक जनम जी अरब खरब खां बि ज़्यादा दिलि सां दुआयूं था ॾियनि, मुबारक था ॾियनि। छो मुबारक हुजे त मुबारक हुजे, मुबारक हुजे, मुबारक हुजे। सभी हथ हिलाइनि था, ॾाढो सुठो। हिकु हथ जी ताली सुठी लॻंदी आहे, ॿ हथ जी न। ॾाढी ख़ुशी आहे जो हथ रुकंदा न आहिनि, हली पईंदा आहिनि। दुनिया में भक्त माण्हू बि शिव जयंती वॾे धूमधाम सां मल्हाईंदा आहिनि, लेकिन उहे मञंदा आहिनि हिकु ॾींहं जो जागरण व हिकु ॾींहं जो व्रत। ऐं तव्हां ॿारनि अज्ञान नींद सां जागरण जो संकल्प हिकु ॾींहं जे लाइ न कयो आहे। जागरण उहे बि कंदा रहंदा आहिनि, लेकिन पंहिंजे हिकु संगम युग जो हीरे तुल्य जन्म जागरण कयो आहे न, ऐं करो बि था। त हाणे सम्झो इहे संगम युग जो हिकु जनम सां ईअं न की असांखे सॼो ॾींहुं सुम्हणो न आहे। समय ते शरीर खे त निंड ॾियणी आहे, लेकिन असांखे बुद्धि जी अखि हमेशह खुलियल हुजे। उहो सुम्हंदे हुए बि जीअं जाॻो ई था, निंड में बि असांखे यादि हुजे की मां केरु आहियां, कंहिंजी आहियां। त बाबा असांखे चवनि था जगी विया आहियो न, हाणे पोइ सुम्हंदव त न, या थोरो थोरो सुम्ही पईंदो। सुठो सुम्हंदव न त थोरो चुटको खाई वठंदव। इहे जागरण अहिड़ो जागरण आहे जो स्वयं त जागंदा आहियो, लेकिन ॿियनि खे बि जगाईंदा आहियो। अज्ञान जे जीवन में जागरण माना अंधकार सां रोशनी में अचणु। इहे अलौकिक जागरण सभिनि खे सुठो लॻंदो आहे न। जॾहिं खां जनम वरितो आहे, जयंती मल्हाई आहे, तॾहिं खां छा व्रत वरितो आहे। यादि आहे न, ॿार चईंदा आहिनि यादि त छा, असांजी त नेचुरल जीवन ई व्रत जी थी वई आहे। पवित्र आहार, पवित्र व्यवहार, पवित्र वीचार, इहे जीवन ठही वई आहे न। हिकु मास जे लाइ न, 2 मास जे लाइ न, जीवन ई व्रत धारण करण वारी ठही वई आहे। पवित्र आहार, पवित्र व्यवहार, पवित्र वीचार जी जीवन ई अहिड़ी ठही वई आहे। नेचुरल ठही वई आहे ऐं नेचर बि ठही वई आहे। पवित्रता जी नेचर ठही वई आहे न, नेचर ठही वई आहे या ठाहिणी पवंदी आहे, ठही वई आहे। सिर्फ़ु कंध हिलायो बसि, ठही वई आहे। अपवित्रता नेचर जो समाप्त थी वई ऐं पवित्र जीवन में समाए वधी। पवित्रता जीवन में समाए वधी। ईअं ई आहे न। त अहिड़ी हीरे तुल्य शिव जयंती व सालिग्राम जयंती मल्हाए वरिती। चारों ओर जे देश विदेश जे ॿार बि साथ साथ मल्हाइनि था न। बाप दादा सभिनि खे ॾिसनि था कि चारों ओर जा बाप सां गॾु, तव्हां सां गॾु उहे केतिरे ख़ुशि था थियनि। अॼु जे ॾींहुं विशेष भक्त माण्हू असांजो यादगार बलि बि चढ़ाईंदा आहिनि। तव्हां सभु मन वचन कर्म सां बाप जे अॻियां समर्पण थींदा आहियो
उनजे यादगार भक्त माण्हू असांखे बली न चढ़ाईंदा आहिनि, पंहिंजे खे बली न चढ़ाईंदा आहिनि, बकरे खे बली चढ़ाईंदा आहिनि। ॿियो कोई न मिलियो, बकरो ई छो मिलियो? इन जो बि रहस्य तव्हां ॼाणंदा आहियो। शिव जी सभिनि खां वॾे ते वॾो देह अभिमान जो कारण आहे मैपन। इहे मैपन जॾहिं अर्पण थींदो आहे तॾहिं ब्रह्मण ठहींदा आहिनि। त मां कहिड़ा आत्मा, बाबा मुंहिंजो बाबा आहे। जॾहिं असांजो देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव सभु कुझु बाबा खे ॾेई छॾींदासीं तॾहिं असां परफेक्ट ब्रह्मण ठही वेंदासीं। त मैपन जो बाबा ते अर्पण करण अर्थात ब्रह्मण ठहिण। त बकरो बि छो चईंदा आहिनि, छो कंदा आहिनि बकरे ते बली? छो जी मैं कंदो आहे न, त इहे देह अभिमान जे मैपन जी निशानी आहे। देह अभिमान जो मैपन ॾाढो सूक्ष्म, देह अभिमान जो मैपन ॾाढो ई सूक्ष्म आहे ऐं भिन्न भिन्न प्रकार जो बि आहे। सभिनि खां पहिरियों मापन ईंदो आहे, मां शरीर आहियां फलानो न। पोइ अॻियां हलो त संबंध में फसण जो बि भिन्न भिन्न मापन आहे। संबंधनि में फसण बि भिन्न भिन्न मापन जे कारण। ऐं अॻियां हलो त भिन्न भिन्न पोज़ीशन जो बि मापन ईंदो आहे। ऐं अॻियां हलो त भिन्न भिन्न पोज़ीशन जो बि मापन आहे। हिकु त मां शरीर, ॿियो अलॻि अलॻि संबंधनि में फसण जो बि भिन्न भिन्न मापन आहे, है न। ऐं ॿियो आहे पोज़ीशन जो मापन, हुन खां बि सूक्ष्म आहे पंहिंजी विशेषताउनि जो मापन, मथां खां हेठि लाइ ॾींदो। विशेषता हर हिक में आहे। ईअं कोई बि मनुष्य आत्मा न आहे जंहिंमें चाहे स्थूल चाहे सूक्ष्म कोई विशेषता न हुजे, ईअं न आहे। ज्ञानी जीवन में बि हर ब्रह्मण आत्मा जे अंदरि कम से कम हिकु विशेषता अवश्य हूंदी आहे। लेकिन ज्ञानी जीवन में विशेषता परमात्मा देन आहे, परमात्मा जी सौगात आहे। जॾहिं परमात्मा जी देन जो खे देह अभिमान वश मापन में लाहींदा आहियो, मां हीअं, इहे रॉयल अभिमान वॾे खां वॾो मापन आहे। ये रॉयल अभिमान वॾे खां वॾो मापन आहे। हमेशह सम्झो मां त निमित आहे। बाबा तव्हांखे मूंखां जो कराइणो आहे कराइणो। बाबा असांखां जो बि कराए उन में भले असांखे फर्स्ट प्राइज़ मिले, बाबा थैंक यू तव्हां मूंखां इहे करायो न। असां त आत्मा ई आहियूं, है न। भला परमात्मा, असां आत्माउनि में बि ओरिजिनल हर इंडिविजुअल आत्मा आहे। असां जनम मरण में अची करे शक्ति ख़तमु थी वेंदी आहे, लेकिन पंहिंजो सम्झी करे करिणो ई छा आहे। हा बाबा हलो, बाबा की त बसि असांखे बाबा खे यादि करे कर्म करिणो आहे न। बाबा हलो ईअं करो, बाबा हलो ईअं करो। बाबा असांखे कराइनि था, पोइ हुन में उहो सुठो थियो या ख़राबु थियो, बाबा थैंक यू। असांखे फर्स्ट प्राइज़ में मिले त बि बाबा कराए, बाबा थैंक यू। हलो हिकदमि परफेक्ट पपेट ठहिणो आहे असांखे। पोइ त सत्य खां त असां में जो शक्ति हाणे भरिजी वेंदी, उहो त ऑटोमेटिकली निकिरंदी सही। लेकिन पंहिंजो सम्झी करे करिणो छा आहे। त जॾहिं परमात्मा जी देन खे देह अभिमान वश मापन में लाहींदा आहियो, मां हीअं कयो, मां एॾो सुठो कार्ड ठातो न, बाबा मूंखां ठाराई, थैंक यू बाबा। बसि, है न। त बाबा असांखे चवनि था की मापन देह अभिमान वश मापन लाहींदा आहिनि। मां अहिड़ो आहियां, इहे रॉयल अभिमान वॾे खां वॾो मापन आहे। त समर्पण थी वियो न, लेकिन अॻियां छा ॾिसणो आहे, लेकिन अॻियां छा ॾिसणो आहे। छो की असां बाबा 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 कंदा रहंदासीं न, त ॾिसो असां में त शक्ति आहे न। चलो तव्हां में विशेषता हुई बि कलयुगी दुनिया में, लेकिन अॼु ॾिसो कलयुगी दुनिया में उहे विशेषता माण्हू काम में लॻाए करे फर्स्ट हुजनि था, त माण्हू उन्हनि खे चैन सां जीअण ॾियनि था। केतिरा माण्हू उन्हनि
खे मारण जे पुठियां पइजी वेंदा आहिनि कि असां अॻियां वधूं, असां अॻियां वधूं। केतिरा माण्हू उन्हनि सां ईर्ष्या कंदा आहिनि, केतिरा माण्हू उन्हनि ते जादू टोना कंदा आहिनि कि इहे न इहे फस्ट भुलिजी वञे, इन जो इहे ख़राबु बीमार थी वञे, हीअं थी वञे, इहे खेॾे ई न, थींदो आहे न। त इन करे सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो, उहो सेफ्टी आहे। पर सत्य खां त असांखे मिलणो ई आहे न। त बाबा हाणे टीचर्स सभी पंहिंजे खे छा सम्झंदा आहियो त समर्पण आहियो। टीचर्स सभी समर्पण आहिनि, सुठी प्रवृत्ति में रहण वारा, अच्छा प्रवृत्ति में रहण वारा समर्पण आहिनि, हा या न। पांडव समर्पण आहिनि, ॾाढो सुठो, मुबारक हुजे। अॻियां छा करिणो आहे? समर्पण त थी वियो, ॾाढो सुठो। हाणे अॻियां इहे चेक करिणो आहे, ॿुधायूं? तव्हां चईंदा समर्पण त आहियूं, पोइ छा करिणो आहे? त हिकु समर्पण ऐं अॻियां आहे सर्व समर्पण। चलो असां पंहिंजी विशेषता सहित सभु कुझु बाबा ते ॾेई करे समर्पण थी वियासीं। बाबा मां तव्हांखे यादि थी करां, तव्हांखे मूंखां जो कराइणो कराइणो, हा न। त बाबा चईंदा आहिनि हिकु थींदो आहे समर्पण, ॿियो थींदो आहे सर्व समर्पण। सर्व में विशेष अंडरलाइन, पंहिंजी मन बुद्धि संस्कार सहित समर्पण। छो जी जेतिरो अॻियां वधंदव, पुरुषार्थ में तीव्र गति सां कदम उठाईंदव ऐं उठाईंदा आहियो ऐं उठाईंदा बि रहंदव, लेकिन वर्तमान वायुमंडल प्रमाण ब्रह्मण जीवन में भी मन बुद्धि जे मथां व्यर्थ जो प्रभाव, बुरे जो न, बुरो ऐं विकारी त ख़तमु थी वियो आहे, लेकिन व्यर्थ जो प्रभाव ज़्यादा पवंदो आहे। व्यर्थ ऐं नेगेटिव जो प्रभाव ज़्यादा आहे। इन करे यथार्थ और सत्य निर्णय करण जी महसूसता शक्ति घटि थी वेंदी आहे, सम्झ सां महसूसता थींदी आहे, हा इहे रॉन्ग आहे, इहे ठीकु न आहे, सम्झ सां थींदी आहे बाबा चवनि। लेकिन हिकु विवेक सां महसूसता बि थींदी आहे, दिलि सां महसूसता। माण्हू सम्झे थो इहा ॻाल्हि ठीकु न आहे, लेकिन हिकु थींदी आहे दिलि सां महसूस था करे, हिकु त थींदी आहे की उन्हनि खे महसूस ई नथो थिए की इहे ग़लति आहे। ॿियो थींदो आहे की चलो महसूस बि थींदो आहे, लेकिन दिलि सां न थींदो आहे, सम्झ सां थींदो आहे। अगरि दिलि सां कोई बि ॻाल्हि खे महसूस करे वठो त दुनिया बदिली वञे, लेकिन स्वयं न बदिलंदो, अहिड़ी स्टेज हुनजी थी वेंदी। ऐं संस्कार पुराणा 63 जन्म जे हुजण जे कारण नेचुरल थी वेंदा आहिनि, जंहिंखे ॿिए शब्द में चईंदा आहिनि इहा ग़लती न, लेकिन मुंहिंजी नेचर आहे, है न। अगरि असां दिलि सां महसूस कयो न की हिन खंडु खाइण सां असांजी जीवन में ख़राबी थिए थी, त असां कॾहिं बि न खाईंदासीं। त दिलि सां महसूस थी वई कि मुंहिंजी ग़लती आहे, सम्झ त आहे कि इहा चीज़ खाइण सां असांजे जीवन में ख़राबी अचे थी, त बाबा असांखे चवनि था हर ग़लति ॻाल्हि खे दिलि सां महसूस करो त दुनिया बि बदिली वञे, लेकिन स्वयं न बदिलंदो। ऐं संस्कार पुराणा 63 जन्म जा हुजण जे कारण नेचुरल थी विया आहिनि, जंहिंखे ॿिए शब्द में चईंदा आहिनि इहा ग़लती न, लेकिन मुंहिंजी नेचर, है न। असांजा संस्कार नेचुरल थी विया आहिनि, जेके असां ॿिए शब्द में चईंदा आहियूं कि इहा मुंहिंजी ग़लती न, लेकिन मुंहिंजी नेचर आहे। त असांखे अहिड़े संस्कारनि खे जांच करे पंहिंजे पाण मां कढणो, त पुराणे संस्कार कुझु मिटंदा आहिनि, कुझु दॿी वेंदा आहिनि, पोइ निकिरी ईंदा आहिनि, लेकिन सर्व समर्पण जो अर्थ आहे मन जो भाव भावना हर आत्मा जे प्रति परिवर्तन थिए, है न। सर्व समर्पण मतिलबु हिकु त बाबा असांखे चई पहिरियों समर्पण मतिलबु मापन, पूरो मां पंहिंजे देह संबंध पोजीशन
वो सूक्ष्म समर्पण मतिलबु पंहिंजी विशेषताउनि खे बाबा जे अॻियां अर्पण करे छॾियो, है न। पोइ बाबा चवनि था हाणे व्यर्थ ऐं नेगेटिव खे बि महसूसु करे समर्पण थियो, दिलि सां महसूसु करो, इहे ठीकु ॻाल्हि न आहे। पोइ बाबा चवनि था कि जेका स्वभाव संस्कार जेके असां पंहिंजी नेचर चईंदा आहियूं उन्हनि खे बि असांखे बाबा खे ॾियणो। कुझु बि पुराणे असांजे साम्हूं कोई बि अचे उन असांखे सिर्फ़ु इहे ई संकल्प अचे, बसि इहे शुद्ध आत्मा आहे। जे संकल्प में बि अचे, चाहे असां अखियुनि सां बि ॾिसूं, बसि असां पंहिंजी टी अख सां ॾिसूं कि सभु शुद्ध आत्मा आहिनि बसि। त बाबा इहे चवनि था कि हाणे असांखे छा करिणो आहे, सर्व समर्पण जो अर्थ आहे मन जो भाव ऐं भावना हर आत्मा जे प्रति परिवर्तन थी वञे। पहिरियों असां हुन माण्हू खे कंहिं भाव ऐं भावना सां ॾिसंदा हुआसीं, हुनजे संबंध संपर्क में ईंदा हुआसीं। हाणे असां कहिड़े भाव ऐं भावना सां हुन सां मिलंदासीं। अगरि असांजे साम्हूं कोई आतंकवादी अची वियो, कोई दुनिया में ग़लति कमु करण वारो माण्हू अची वियो, त हाणे असां हुनखे कंहिं नज़र सां ॾिसंदासीं कि आतंकवादी आहे न। हाणे असांजो हूंदो कि आत्मा आहे, हुनजो इहो पार्ट आहे हिन सृष्टि ते, हिन ड्रामा में। ॿियो ई असांखे हुनजे मथां रहम ईंदो कि वीचारे जो छा पार्ट आहे, जो हुन जीवन खे इंजॉय ई नथो करे सघे। त ईअं असांखे हर हिक जे प्रति, पहिरियों स्व जे प्रति, पोइ पंहिंजे आसपास वारनि जे प्रति, पोइ पंहिंजे देश, पंहिंजी पूरी दुनिया जे प्रति, जो सुठा माण्हू आहिनि, जो ख़राबु माण्हू आहिनि, जो मतिलबु बुरे स्वभाव संस्कार वारा आहिनि, कोई सुठे स्वभाव संस्कार वारा आहिनि, केरु आत्मा हिन दुनिया खे अॻियां वधाए थो, केरु आत्मा हिन दुनिया खे किराइण जी कोशिशि करे थो। त बाबा असांखे चवनि था कि हाणे असांखे छा करिणो आहे कि कोई बि सर्व समर्पण जो अर्थ छा आहे, मन जो भाव ऐं भावना हर आत्मा जे प्रति परिवर्तन थी वञे। जेके बाप दादा चईंदा आहिनि कहिड़ी बि आत्मा हुजे, भिन्न भिन्नता हूंदी, कल्प वृक्ष में वैराइटी न त शोभा न, लेकिन हर आत्मा जे प्रति शुभ भावना शुभकामना हुजे। अशुभ भावना खे बि परिवर्तन करे शुभ भावना रखिणो आहे, वो शुभ भावना ॾिसणी आहे। हर आत्मा जे प्रति शुभ कामना इहा अवश्य बदलंदा, खुद जे लाइ बि शुभकामना करो, ॿियनि जे लाइ बि शुभकामना करो। ईअं न कि ईअं त थी न सघंदो आहे, ईअं ई थींदो, पर ग़लति ॻाल्हि जे लाइ न। हीअं न असां आग में हथु विझूं, सोचो न मुंहिंजो हथु जलंदो ई न, ईअं न कजे न। आग में हथु विझंदासीं त जलन त थींदी ई न। ईअं थोरी न मां आग में हथु विझां थी, मुंहिंजो हथु जलंदो ई न, इहे त रिधी सिद्धि वारा जादू वारा थी विया। ईअं न करिणो, असांखे विधि सां सिद्धि प्राप्त करणी आहे। त ईअं असां ईअं न चई सघंदा आहियूं कि इहो त बदलंदो ई न। असां कोई अहिड़ो कमु करूं था, हाणे कपिड़नि ते दाग लॻनि था, त ईअं न कि अरे न इहो त दाग मिटी वेंदो, कोई ॻाल्हि कोन्हे, लॻण ॾे। त सोचे सम्झी करे असांखे हर ॻाल्हि प्रैक्टिकल में लाइणी आहे। त बाबा असांखे चवनि था हर आत्मा जे प्रति शुभ भावना आहे हुजणी खपे कि इहे त अवश्य ई बदलंदो। ईअं न कि इहे त बदिलण वारो ई न आहे, उन जे प्रति जज ठही करे पंहिंजी जजमेंट न ॾियो, इहे बदिलण वारो न आहे। जॾहिं चैलेंज कई आहे कि प्रकृति खे बि परिवर्तन करे सतोगुणी ठाहिणो ई आहे, है न। जॾहिं असां चैलेंज था करूं कि प्रकृति खे बि परिवर्तन करे सतोगुणी ठाहिणो ई आहे ऐं ठहिणी आहे, न ठहींदी क्वेश्चन बि न उठंदो आहे कि पूरी प्रकृति खे असांखे परिवर्तन करिणो ई आहे। ऐं इहा प्रकृति परिवर्तन थियणी ई आहे।
ही शब्द खे अंडरलाइन कयो त छा प्रकृति बदिली सघंदी आहे? आत्मा न बदिली सघंदी आहे। जॾहिं प्रकृति बदिली सघंदी आहे त आत्मा न बदिली सघंदी आहे। आत्मा त प्रकृति जो पुरुष आहे न, त प्रकृति बदिले पुरुष न बदिले छो? त वर्तमान समय ये मन बुद्धि संस्कार स्व जे परिवर्तन और सर्व जे परिवर्तन ये ही सेवा है। जैसे कि स्व जा भी मन बुद्धि संस्कारन के परिवर्तन करणो आहे, पूरे विश्व जी आत्माउनि जा भी मन बुद्धि संस्कारन के परिवर्तन करण जी सेवा करणी आहे। सभी पुछंदा आहिनि हिन वटि छा करणो आहे, त डबल सेवा करणी आहे। स्व त हिकु त स्व खे सर्व समर्पण, ऐं एतिरो स्व जो समर्पण करो जो असांजो वायुमंडल, असांजा वाइब्रेशन, असांजो संग, असांजो दिलि जो सहयोग, असांजी दिलि जी दुआयूं ॿियनि खे बि सहज परिवर्तन करे छॾे, परिवर्तन करण में सहयोग ॾे। असां एतिरो परिवर्तन थी वञूं कि असांजो वायुमंडल, वाइब्रेशन, असांजो संग, असांजे दिलि जो सहयोग, असांजे दिलि जी दुआयूं, सभिनि जो मन हिकदमि शुद्ध शांति थी वञे, बुद्धि सभिनि जी भॻवान वटि मथे लॻी वञे, ऐं सभिनि जी संस्कार बाप समान थी वञे। संस्कार रूपी नया वस्त्र सभी आत्माउनि खे मिलनि था। हिकु ई मां निराकार आत्मा ऐं बाबा की यादि करे मुझ में निराकार आत्मा मां पूरे विश्व में लाइट माइट फैले थी ऐं सभिनि जा मन शुद्धता थींदा वञनि, बुद्धि नीट एंड क्लीन, बाप समान, संस्कार हिकदमि बाप समान, सभिनि जी मन में बाप जी यादि जो संकल्प, बुद्धि बाबा वटि पहुची परम धाम, ऐं सभिनि जा संस्कार परिवर्तन था थींदा वञनि। त हीअं ई असांखे इहा सेवा करणी आहे। त बाबा चवनि था सभी पुछंदा आहिनि छा करिणो आहे, त असांजे वायुमंडल, वाइब्रेशन, संग, दिलि जो सहयोग, दिलि जी दुआनि सां ॿियनि खे परिवर्तन करिणो आहे। एतिरो स्व परिवर्तन करिणो आहे, सर्व समर्पित करिणो आहे। इहा सेवा ॿियो आहे लोक सेवा। रिजल्ट में ॾिसो कि चारों ओर देश में, विदेश में, गांव में सभी ब्राह्मण ॿारनि हाणे ताईं जो सेवा कई, बाप मुबारक सां मोहब्बत, बाप जी मोहब्बत सां कई न। बाबा चवनि था एतिरो स्व परिवर्तन करिणो आहे, सर्व समर्पित करिणो आहे कि हिकु इहा सेवा करणी आहे, ॿी लोक सेवा करणी आहे। बाबा रिजल्ट में ॾिठईं कि चारों ओर देश विदेश में, गांव में सभी ब्राह्मण ॿारनि अञा ताईं जो सेवा कई, बाप जी मोहब्बत सां कई, हुनजी त बाप दादा ॾाढा ॾाढा मुबारक ॾियनि था। हाणे अॻियां छा कयूं, हाणे अॻियां छा कयूं, बाबा पुछनि था। बाबा चवनि था अॻियां बाप दादा ॾिठईं जो ब्राह्मण ठहिया, ब्राह्मण जी बि वृद्धि ऐं ॿियो तीव्र गति सां वृद्धि थियणी आहे, लेकिन साथ में जो लोकप्रिय सेवा कई, भिन्न भिन्न प्रोजेक्ट्स द्वारा सेवा थिए थी, उहा ॾाढी सुठी आहे। हाणे भिन्न भिन्न स्थाननि ते सहयोगी आत्माऊं सुठी निमित ठही हाणे भिन्न भिन्न सहयोगी आत्माऊं सुठी निमित ठहियूं आहिनि। सहयोगी त ॾाढा सुठा आहिनि ऐं हिकु क़दम सहयोग जो आहे, हिकु पांव त वधायो, लेकिन ॿियो पांव आहे सहयोगी ऐं कर्मयोगी। त बाबा असांखे चवनि था कि ॾिसो भिन्न भिन्न स्थाननि ते सहयोगी आत्मा सुठी निमित ठहियूं आहिनि। सहयोगी त ॾाढा सुठा ठहिया आहिनि, हिकु क़दम सहयोग जो, हिकु
पांव त वधायो, लेकिन ॿियो पांव आहे सहज योगी ऐं कर्म योगी ठाहिणो। हाणे सहयोगी त थी वियूं आहिनि आत्मायूं, लेकिन हाणे सहज योगी कर्म योगी ठाहियो। कर्म योगी सहज योगी बि कुझु कुझु ठही विया आहिनि, इहे बि स्टेज बि आहे। हाणे अहिड़ी आत्माऊं प्रैक्टिकल स्वरूप सां स्टेज ते पाठ वॼाइनि। माइक स्टेज ते हुजे त माइक ठही सेवा जी स्टेज ते प्रत्यक्ष स्वरूप में बि ईंदा ज़रूरु। हाणे आत्मायूं अहिड़ी आत्मायूं प्रैक्टिकल स्वरूप सां स्टेज ते पाठ वॼाइनि। अहिड़ी आत्मायूं स्टेज ते पाठ वॼाइनि। माइक स्टेज ते हूंदो आहे न, त माइक ठही सेवा जी स्टेज ते प्रत्यक्ष रूप में ईंदियूं ज़रूरु। त हाणे उन्हनि खे असांखे माइक ठाहिणो। तव्हां माइक ठही वञो, उहो माइक ठही वञो। त जेके असां सेवा करे कढियो आहे उन्हनि खे असांखे माइक ठाहिणो ऐं असां माइक ठही वञूं। त जीअं ब्रह्मा बाप अव्यक्त रूप में माइक ऐं तव्हां ॿारनि खे माइक ठाहींदा आहिनि, ईअं तव्हां माइक ठहो ऐं अहिड़ा माइक तयारु करो। आहे ॾाढो सुठा सुठा उम्मीदवार फास्ट वञण वारा। सिर्फ़ु हाणे ॿियो अहिड़ी आत्माउनि जे कनेक्शन खे वधाइण जी आवश्यकता आहे। उहे चाहींदा आहिनि छा करूं, कीअं करूं। उन्हनि खे माइक ठही विधि अहिड़ी ॿुधायो जो लौकिक ऑक्यूपेशन और अलौकिक सेवा ॿिन्हिनि जो बैलेंस रखंदे हुए लास्ट सो फास्ट टू फर्स्ट अची वञे। त असांखे छा करिणो आहे, अहिड़ी उन्हनि खे अहिड़ो उहो ॿुधाइणो आहे तरीक़ो कि उहो पंहिंजो लौकिक कार्य कंदे हुए बि अलौकिक कार्य करनि ऐं लास्ट सो फास्ट सो फर्स्ट अची वञे। त बाबा असांखे चवनि था कि ॾाढा सुठा सुठा उम्मीदवार त आहिनि। अहिड़ी आत्माउनि जी कनेक्शन खे वधाइण जी आवश्यकता आहे। उहे चाहींदा आहिनि छा करे, कीअं करूं। उन्हनि खे माइक ठही विधि अहिड़ी ॿुधायो जो मतिलबु जो अज्ञानी माण्हुनि जो ज्ञान में ईंदा आहिनि न वॾा वॾा, उहे सम्झंदा आहिनि कि इहे रास्तो ठीकु आहे, लेकिन हाणे उहो पंहिंजे हुन लौकिक खे में कीअं उतरनि। त उन्हनि खे अहिड़ी विधि ॿुधायो कि उहो लौकिक ऑक्यूपेशन ऐं अलौकिक सेवा ॿिन्हिनि जो बैलेंस रखंदे हुए लास्ट सो फास्ट सो फर्स्ट अची वञे, फर्स्ट जी लाइन में अची वञनि। ईअं आहे प्रत्यक्ष, अहिड़ो आहे प्रत्यक्ष थियणा आहिनि। अहिड़ा आहिनि, बाबा चवनि था अहिड़ा आहिनि, सिर्फ़ु प्रत्यक्ष थियणा आहिनि। सिर्फ़ु कनेक्शन ऐं करंट ॾियो, रूहानियत जी करंट, वाइब्रेशन, वायुमंडल जी करंट ऐं विधि जो निमित ठहिया आहिनि कि बैलेंस रखण वारी जीवन ॾाढी सुठी ऐं सहज आहे। सिर्फ़ु कनेक्शन ऐं करंट ॾियो। हाणे सिर्फ़ु कनेक्शन जोड़ो, करंट ॾियो, रूहानियत जी करंट ॾियो, वाइब्रेशन वायुमंडल जी करंट ॾियो ऐं विधि जो निमित ठहिया आहिनि कि बैलेंस रखण वारी जीवन ॾाढी सुठी आहे ऐं सहज बि आहे। त इहे जीअं असांखे उन्हनि खे सेखारिणो आहे कि लौकिक ऐं अलौकिक में असां बैलेंस रखी करे हली सघंदा आहियूं। जो निमित ठहिया आहिनि कि बैलेंस रखण वारी जीवन ॾाढी सुठी ऐं सहज आहे। ठीकु आहे न, त उन्हनि खे अहिड़ा एग्ज़ाम्पल ॾेखारियो ठाहे करे। ठीकु आहे न, छा करिणो आहे उहो ॿुधी वरितो न। नंढा नंढा गुलदस्ता त तयारु कयो। हलो वॾो गुलदस्तो न, 5 फूल 10 फूलनि जो गुलदस्तो त खणी आयो। हर हिकु तरफ़ बाप दादा जी नज़र में, हर हिकु तरफ़ बाप दादा जी नज़रनि में आहिनि। ॿुधियो पांडव, ॿुधियो ॾाढो सुठो। डबल फॉल न, जंप न, लेकिन उड़दा। त पहिरियों गुलदस्तो विदेश लाहींदो या भारत लाहींदो। पहिरियों गुलदस्तो विदेश खे लाहिणो आहे, पंहिंजे स्थाननि जी
विशेष आत्माउनि जो गुलदस्तो बाप दादा वटि लाहींदा तॾहिं त भारत जा कुंभकर्ण जगदा। केरु लाहींदो कि ॿई साथ में लाहींदा, हिकु तरफ़ सां फॉरेन जो हिकु तरफ़ सां भारत जो, ॿई गुलदस्ता स्टेज ते ईंदा। जीअं इहे सेरेमनी मल्हाईंदा आहिनि त उहो बि सेरेमनी मल्हाईंदा, ॿई गुलदस्तनि जी, भारत जी बि विदेश जी बि, ठीकु आहे न। पोइ सेरेमनी मल्हाईंदासीं। विदेश वारा छा सम्झंदा आहिनि, ठीकु आहे त ॿिए सीज़न में लाहिणो आहे, भारत वारा लाहींदा लौकिक ऐं अलौकिक ऑक्यूपेशन जे बैलेंस वारा, अहिड़ा गुलदस्ता लाहिणा आहिनि। तव्हां जीअं सिर्फ़ु ब्रह्मण जीवन वारा न, लेकिन लौकिक बि ऐं अलौकिक बि, उन्हनि जो प्रभाव ज़्यादा हूंदो है न। लौकिक भी ऐं अलौकिक भी उनजो प्रभाव ज़्यादा हूंदो आहे। तव्हां माण्हुनि सां त दृष्टि वठण ईंदा, असां त जीअं मूर्तियूं थी वियासीं, असांखां त दृष्टि वठण ईंदा। जीअं मंदरनि में मूर्तियूं हूंदियूं आहिनि, लेकिन प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट भले ई दुनिया में देश में वॾो हुजे, लेकिन उहा मूर्ति का दर्शन ज़रूरु वठण ईंदा। शक्ति त उन मूर्ति द्वारा ई वठंदा आहिनि न। त ईअं ई असांखे हाणे दर्शनीय मूर्त ठहिणो आहे, बाक़ी सभु अॻियां वधंदा वञो, उन्हनि जो प्रभाव ज़्यादा थींदो। तव्हां माण्हुनि खां त दृष्टि वठण ईंदा। अच्छा, छा सोचे थी जयंती? बाबा जयंती बच्ची खे चवनि था छा था सोचो? नाम सोचो था छा? ये निर्मला मोहिनी नाम सोचनि था। निर्मला दीदी श्री छॾे मोहिनी दीदी न्यूयॉर्क वारा। हिते पांडव ॾिठा न, हिते पांडव ॾिसो, भारत जा पांडव बि कोई घटि न आहिनि, सुभाणे अल्लाह आहिनि। इहे ॾिसो कुझु त वेठा आहिनि। इहा ब्रायन साम्हूं वेठो आहे, ऑस्ट्रेलिया जो ब्रायन भाई सां बाबा चवनि था गुलदस्तो तयारु करणो आहे न। श्री विदेश मां पहिरियों गुलदस्तो तयारु थींदो, पोइ त देश वारा बि जगदा न। त हाणे जोर सां विशेष आत्माउनि खे कढो, पंहिंजो गुलदस्तो तयारु करे बाप दादा जे अॻियां भेंट करो। त बाबा चवनि था कि इहा ब्रायन भाई ऑस्ट्रेलिया सां चवनि था, ऑस्ट्रेलिया वारे भाई सां चवनि था गुलदस्तो तयारु करिणो आहे न। ॾाढा सुठा सुठा छा नाम ॾींदा, NCO सुठा आहिनि। अच्छा, फॉरेन जे NCO वारा हथ उठायो। NCO ठहिण सहज न आहे, कमाल करिणो पवंदो, करे सघंदा आहियो, कोई वॾी ॻाल्हि न आहे। शुद्धी धरनी तयारु आहे, बीज बि पयल आहे, सिर्फ़ु पालना जो पाणी ॾियणो आहे। हाणे बीज खे पालना जो पाणी खपे। अच्छा, टीचर्स बि ॾाढियूं आहियूं आहिनि, टीचर्स खे बि मुबारक हुजे। पंहिंजे ई त सेवा कई आहे न, तव्हां बि त सेवा कई आहे, त सेवा जी मुबारक। अच्छा, गुजरात जो छा हाल आहे? गुजरात में ॾाढो वॾो भूकंप आयो, हलचल गुजरात खां शुरू थी आहे। ज़्यादा हलचल गुजरात ऐं विदेश में बि थोरो थोरो शुरू थियो आहे। ड्रिद्धा त न आयो, धरनी त हिली, लेकिन दिलि त न हिलंदा आहिनि। हिते जाते धरनी हिली, नुक़सानु थियो, हुतां खां जो आया आहिनि उहो उठो, अहमदाबाद वारा बि उठो। अच्छा, दिलि हिली कि धरती हिली? छा थियो? दिलि सां, दिलि में थोरो अहिड़ो थियो न थियो? बहादुर आहियो। बाप दादा ॾिठईं कि ॿारनि पंहिंजी हिमत ऐं बाप जी छत्रछाया सां सुठो पंहिंजो रिकॉर्ड रखियो, कोई बि फेल न थियो, सभु पास थी विया। कोई थोरो, कोई ज़्यादा, नंबरवार त सभु थींदा आहिनि न, थींदा ई आहिनि हर जॻह, लेकिन पास आहिनि, मुबारक आहे। सभिनि खां ज़्यादा नाजुक स्थान सां जो आया आहिनि, हिकु भुज जी ऐं हिकु भरूच जी बहन आई हुई। अच्छा, भुज में तव्हां त 1000 भुजा वारे बाप सां गॾु हुयो न, सुठो पेपर पास कयो, ॾाढो सुठो। अॻियां बि हिलणो न आहे, हाणे त ॾाढो रहंदो, हाणे त थींदो रहंदो, घबराइणो न आहे।
रोज़ु ईंदो। कंहिं चई रोज़ु ईंदो त बाबा चवनि था अचनि ॾियो, ॾिसो परिवर्तन त थियणो ई आहे। त प्रकृति बि पंहिंजो कमु त कंदी न। जॾहिं मनुष्य आत्मा प्रकृति खे तमोगुणी ठातो आहे त उहो पंहिंजो कमु त कंदी, लेकिन हर खेल ड्रामा जे खेल में इहा बि खेल आहे। खेल खे ॾिसंदे हुए पंहिंजी अवस्था हेठि मथे न करणी आहे। मास्टर सर्वशक्तिवान आत्माउनि जी स्वस्थिति ते परिस्थिति प्रभाव न विझी सघंदी। ॿियो ही आत्माउनि खे मानसिक परेशानियुनि सां छुड़ाइण जी निमित्त ठहिया आहियो। छो जी मन जी परेशानी तव्हां मेडिटेशन सां ई मिटाए सघंदा आहियो। त मन जी परेशानी असां मेडिटेशन सां ई मिटाए सघंदा आहियूं। डॉक्टर्स पंहिंजो कमु कंदा, साइंस वारो पंहिंजो कमु कंदा, गवर्नमेंट पंहिंजो कमु कंदी। असांजो कमु आहे मन जी परेशानी टेंशन खे मिटाइणु, टेंशन फ्री जीवन जो दान ॾियणो आहे, सहयोग ॾियणो। जीअं वर्तमान समय देश विदेश वारा सहयोगी ठही सहयोग ॾींदा आहिनि न, ईअं ॾाढो सुठो करंदा आहिनि। असां सिद्ध थींदो आहे, चाहे विदेश जा हुजे चाहे कोई बि हुजे, लेकिन भारत देश सां प्यार। हर हिकु पंहिंजे पंहिंजे कार्य त करे ई थो। तव्हां पंहिंजा कार्य करो था। जीअं आग लॻंदी आहे त आग बुझाइण वारा डरंदा न आहिनि, बुझाईंदा आहिनि न। सोचो कोई हीअं आग लॻी वञे ईअं त माण्हू वञे न, लेकिन जो आग बुझाइण वारा माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जे त दिमाग़ में जुनून हूंदो आहे, जीअं त की बसि हितां पूरी आग मिटाइणी आहे। उहो माण्हू त सोचनि आग लॻी वई, मां मरी न वञा हिन में, भॼो। ऐं आग बुझाइण वारा त उन्हनि खे टेक्निक सिखंदा आहिनि न, इहा बि पढ़ाई थींदी आहे। त उहो बुझाइण वारा रिझंदा न आहिनि, बुझाईंदा आहिनि। त तव्हां सभु बि मन जी परेशानियुनि जी आग बुझाइण वारा आहियो न। त मन सां संकल्प, मन सां सेवा छा कजो कि सभी आत्माउनि जी मन जी आग बुझंदी थी वञे, सभी आत्माएं हिकदमि शांत शीतल थींदी थी वञे। त ये संकल्प करे विश्व में लाइट वाइट फैलाइजो, सभिनि जी आत्मा जो मन जी आग बुझंदी थी वञे। मन जी परेशानियुनि जी आग बुझजी थी वञे। सभिनि जी बुद्धि नीट एंड क्लीन, पाप समान, सभिनि जा संस्कार पाप समान। त गुजरात मज़बूत आहे न, 1000 भुजाउनि जी छत्रछाया में हुयो, काथे बि हुयो। हाणे त गुजरात खे ॾिसी अनुभवी थी वियो, काथे बि अचे। ॾिसो प्रकृति खे कोई मना न करे सघंदो आहे। गुजरात में अचो, आबू में न अचो, बॉम्बे में न अचो, वो स्वतंत्र है न। प्रकृति स्वतंत्र आहे, लेकिन हाणे पंहिंजी स्वस्थिति खे अचल अॾोल पंहिंजे मन खे, पंहिंजी बुद्धि खे, मन जी लाइन खे क्लियर रखणो। लाइन क्लियर हूंदी त बाप दादा जी टचिंग थींदी। बाप दादा पहिरियों बि चयो हुई, उन्हनि जी वायरलेस असांजी वॉइसलेस बुद्धि, उन्हनि जी वायरलेस असांजी वॉइसलेस बुद्धि। हिते वेठे वेठे बाबा असांखे सही ॻाल्हि टच करे सघंदा आहिनि न। जॾहिं असांजी बुद्धि जी लाइन हिकदमि बाबा सां क्लियर हूंदी। बाबा चवनि था कि बाप दादा पहिरियों बि चयो हुई, हुननि जी वायरलेस असांजी वॉइसलेस बुद्धि हूंदी, शुद्ध बुद्धि। छा करिणो आहे, छा थियणो आहे, इहो निर्णय स्पष्ट और शीघ्र थी वेंदो। ईअं न सोचंदो ॿाहिरि निकिरो, अंदरि वियूं, दरवाजे ते वियूं, छत ते वियूं, न। असांजा पांव हुते ई वेंदा जिते सेफ्टी।
ॾिसो बुद्धि खे पांव बि चइबो आहे, बुद्धि खे हथ बि चइबो आहे, बुद्धि खे अख बि चइबी आहे। चईंदा आहिनि न बुद्धि रूपी पांव हिकु वटि रखो, हिकु जॻह रखो। बुद्धि रूपी हथ बाप खे ॾेई बाप सां पकड़े रखो। बाबा असांजी बुद्धि रूपी हथ ऐं बाबा जो बुद्धि रूपी हथ पकड़े रखो। असांजो बुद्धि रूपी हथ बाबा जी बुद्धि रूपी हथ में ॾियो। ऐं बुद्धि खे अख बि चइबी आहे, 3 अख। त जॾहिं असांजी बुद्धि बाबा सां कनेक्शन में हूंदी न त असांजा पांव हुते ई रुकंदा जिते सेफ्टी हूंदी। वैसे बि चईंदा आहिनि जी बुद्धि ॾाढी भटकदी आहे, इन करे हेॾे होॾे घुमंदो रहंदो है न। त बाबा असांखे चवनि था कि अगरि लाइन क्लियर हूंदी त तव्हांजो पांव हुते ई हलंदो जिते सेफ्टी हूंदी। ऐं अगरि घबराइजी वेंदव, घबराइणो त न खपे न, लेकिन ॾाढा घबराइजी वञो, ॾाढो डर लॻे त मधुबन एस्लम घर असांजो आहे। अगरि डर लॻे त मधुबन एस्लम घर असांजो आहे, डिॼणो न आहे। अर्थात मधुबन खे यादि करे वठो। हाणे त कुझु न आहे, या अची सघो त मधुबन में अची करे वेही रहो। हाणे त सभु कुझु थियणो ई आहे, डिॼणो न आहे, खेल आहे न। परिवर्तन त थियणो ई आहे, विनाश न, परिवर्तन थियणो आहे। ईअं न चओ विनाश थींदो, चओ परिवर्तन थींदो। सभिनि में वैराग्य वृत्ति उत्पन्न थियणी आहे। रहम दिल ठही सर्व शक्तियों द्वारा सकाश ॾेई रहम करो आत्माउनि ते। सदा असांजी आत्मा मां पूरे विश्व में लाइट वाइट फैलदी ई रहे, सभिनि खे मदद मिलंदी ई रहे। अच्छा, हाणे हिकु सेकेंड में मन बुद्धि खे एकाग्र करे सघंदा आहियो। स्टॉप थी वञो। हाणे हिकु सेकेंड जे लाइ मन ऐं बुद्धि खे हिकदमि एकाग्र बिंदु में समाए वञो। त हीअं असांखे बाबा ड्रिल कराए, त असां बि ईअं हिकदमि एकाग्र चित थी वञो। हाणे असां मन बुद्धि द्वारा परमधाम में बाबा वटि, हाणे असां सत्य की दुनिया में वेठा आहियूं। केॾी सतो प्रधान प्रकृति आहे, केॾी शुद्धि आहे न हुते। हाणे असां संगम में पूरो ब्रह्मण परिवार बाप दादा सां गॾु वेठा आहिनि, नंबरवार वेठा आहिनि। डायमंड हॉल में त नंबरवार न वेंदा आहिनि, लेकिन पूरो हाणे बाप दादा जे साम्हूं पूरो ब्रह्मण परिवार नंबरवार वेठो आहे। ब्रह्मण सो फरिश्तो सो देवता स्वरूप, बाक़ी सभु आत्माएं मथे हली वियूं। त हीअं विच में अभ्यास करो। चारों ओर जी सर्वश्रेष्ठ ब्रह्मण आत्माउनि खे, चारों ओर जी सदा दृढ़ संकल्प जो व्रत रखण वारे अचल आत्माउनि खे माण्हू त हर साल रक्षाबंधन ॿधंदा आहिनि, राखी ॿधंदा आहिनि। ब्रह्मण परिवार वारा बि हिक ॿिए खे राखी ॿधी उहो प्रॉमिस रिवाइज़ कराईंदा आहिनि। लेकिन अगरि सोचूं असां एतिरो बि ख़र्चो छो करूं, न हिकु बार राखी ॿधी छॾी त अॼु जी राखी जी ॾिस सिर्फ़ु प्रतिज्ञा यादि ॾियारायो। ऐं जेको असां ख़र्चो, जेको असां टाइम ब्रह्मण परिवार वारनि खे ॾियूं था, हिन सां त सेवा करो, पंहिंजे पूरे मोहल्ले वारे खे, आसपास वारी आत्माउनि खे असां रक्षाबंधन मल्हायूं। त चलो ठीकु आहे, कंदा बि आहियूं, हीअ बि
थोड़ो मनोरंजन, थोड़ो कंहिं ॿार खे लॻंदो आहे कि हीअं बि थिए त सुठो लॻे, चलो ठीकु आहे। लेकिन बाबा चवनि था कि दृढ़ संकल्प जो व्रत रखण वारी अहिड़ी अचल आत्मा आहिनि खे जेके बार बार यादि न ॾियाराइणो पए। हिकु बार यादि ॾियारायो, बसि पवित्र मतिलबु पवित्र, आत्मा मतिलबु आत्मा। त चारों ओर जी सदा दृढ़ संकल्प जो व्रत रखण वारी अचल आत्माउनि खे चारों ओर जी सर्व हिम्मत ऐं उल्लास स्वसेवा लोक कल्याण जी सेवा करण वारे महान सेवाधारियुनि आत्माउनि खे अॼु जी शिव जयंती जी हीरे तुल्य जयंती जी न्यारी ऐं प्यारी जयंती जी मुबारक हुजे, मुबारक हुजे, मुबारक हुजे। ऐं दुआयुनि सां गॾु बाप दादा असांखे यादि प्यार बि था ॾियनि ऐं नमस्ते बि था करनि ऐं गुड मॉर्निंग बि था करनि। अच्छा, ओम शांति। वरदान आहे बाप जी स्नेह खे दिल में धारण करे सर्व आकर्षण सां मुक्त रहण वारा सच्चा स्नेही। बाप सभी ॿारनि खे हिकु जहिड़ो स्नेह ॾींदा आहिनि, लेकिन ॿार पंहिंजी शक्ति अनुसार स्नेह खे धारण कंदा आहिनि। जो अमृत वेले जे आदि समय ते बाप जे स्नेह खे धारण करे वठंदा आहिनि त दिल में परमात्मा स्नेह समाए हुजण जे कारण ॿियो कोई स्नेह उन्हनि खे आकर्षित न कंदो। अगरि दिल में पूरो स्नेह धारण न कंदा आहिनि त दिल में जॻह हुजण जे कारण माया भिन्न भिन्न रूप सां अनेक स्नेह में आकर्षित करे वठंदी आहे। सुबुह सुबुह जो ई हिकु बाप जे स्नेह में समाए वठो। बाप जो स्नेह स्वयं में समाए वठो, दिल में परमात्मा स्नेह समाए वठो, अर्थात बाबा सां सर्व संबंधनि जी अनुभूति करो, बाबा सां ॻाल्हियूं करो, बाबा सां शक्ति वठो। न सभिनि खां बेस्ट आहे बाबा सां ॻाल्हियूं करो, बाबा सां हर संबंध में निभायो त तव्हांखे सदा ई बाबा यादि रहंदा। अगरि दिलि में पूरो स्नेह धारण न कंदव त दिलि में जॻह हुजण जे कारण माया भिन्न भिन्न रूप सां अनेक स्नेह में आकर्षित करे वठंदी आहे। इन करे सच्चे स्नेही ठही परमात्मा प्यार सां भरपूर रहो। सच्चो स्नेही ठही परमात्मा प्यार सां भरपूर रहणो असांखे। स्लोगन आहे देह ऐं देह जी पुराणी दुनिया संबंधनि जे मथां उड़ण वारा। देह ऐं देह जी पुरानी दुनिया संबंधनि सां उड़ण वारा, संबंधनि सां मथे उड़ण वारा ई इंद्रप्रस्थ निवासी आहिनि। पंहिंजी देह ऐं देह जी पुरानी दुनिया ऐं जो बि देहधारी संबंधी आहिनि न, उन्हनि जी स्मृति सां आकर्षण सां हिकदमि मथे पंहिंजी स्थिति हुजे। बाबा चईंदा आहिनि मधुबन में इंद्रप्रस्थ सभा जहिड़ी बाप दादा ऐं असां ॿार वेहींदा आहियूं न, उन समय असांजे मन में बसि बाबा ऐं मां, ॿियो असांजी बुद्धि काॾे बि न वञे। कहिड़ी लौकिक परिवार वारनि जी आवाज़ बि अचे थी, चाहे तव्हां घर गृहस्थी में वेठा आहियो बाबा खे यादि था करो त लौकिक संबंधियुनि जी आवाज़ बि अचे थी, कुझु बि थिए थो, लेकिन जीअं त मां ऐं बाबा ऐं पूरो ब्रह्मण परिवार वेठो आहे बसि। ॿियो आवाज़ ईंदे हुए बि असांखे उन्हनि जी तरफ़ ध्यानु ई न वञे, तॾहिं सॼो सम्झो असां सदा इंद्रप्रस्थ सभा में वेठा आहियूं। केॾो सुठो अनुभव थींदो न, वेठा असां हिते आहियूं लौकिक घर में, लेकिन असां बुद्धि द्वारा मन में बाबा जी यादि ऐं बुद्धि द्वारा असां जीअं इंद्रप्रस्थ सभा में वेठा आहियूं। मां आत्मा बाबा ऐं पूरे सभु ब्रह्मण आत्मा। हिन खे चइबो आहे इंद्रप्रस्थ निवासी आत्मा,
सदा बुद्धि बल द्वारा सभु ॾिजो। कमु हुजे हेठि हुजे, कमु करो वापसि मथे। उहा बि बाबा ॾिठई न, छा ॾियणो आहे? देह जे सभु संबंधनि खे बि ॾियणो आहे न, मैपन में इहे बि त्याग करिणो आहे। सूचना आहे अॼु बाबा, अॼु 3rd रविवार आहे, 3 रविवार आहे, त 3 रविवार ॾींहुं स्पेशल योग थींदो आहे। वैसे त रोज़ ई थींदो आहे। नुमाशाम योग में विशेष छा करिणो आहे? बाबा ॾिठई न, रहम दिल ठहो। रहम दिल बाप सां गॾु पंहिंजे मास्टर रहम दिल स्वरूप में सिद्ध थी सर्व आत्माउनि खे पवित्रता जो बलिदान मिलियो। अॼुकल्ह दुनिया में अपवित्रता केतिरी हद ताईं वञे थी, त जेतिरो असां पवित्रता ख़ुदि पवित्र रही करे पूरे विश्व में पवित्रता जी लाइट में ॾींदासीं त आत्मायूं बची वेंदियूं। पवित्र वाइब्रेशन वायुमंडल में फैलाइण जी सेवा करो। त इहा असांखे विशेष सेवा करणी आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।